मेरा तेनू भी चैलेंज है ते सारे टिकटॉक वेखण वालियां नू चैलेंज है, ठीक है। अगर मैं चख लिया तो फिर मेरे वीडियो भी फॉलो करो, लाइक भी करो। अगर ना चकियां गईयां तो मैं तुहानू सारे नू उस्ताद मनांगा, तुहानू फॉलो भी करांगा। ठीक हो गया, एनजी होएगा, एनजी हो गया। फिर आ मेरा चैलेंज फॉलो करो, फॉलो करो। या वेख लो भाई जी, आ इत्थे आनी है, आ इत्थे आनी है। ते इहो जे पुठे पंगे वेखण वास्ते सानू फॉलो लाजमी करया जे। अगर वीडियो पसंद आए तो लाइक करो। ठीक हो गया जी, ठीक हो गया। वेख लो जी, ठीक हो गया। हाँ जी, ठीक हो गया। ओ खैर होगी भी, खैर होगी। तुझी इज्जत ते गाल आई, असा पंहिंजी मोहब्बत मारे छड़ी। हर खुशी तो के नसीब सुनो आहे आयो हिन शहर में नो, सुनो आहे आयो हिन शहर में नो, हुस्न जा दीवाना किते विड़ी न पाऊं। जेड़ा थींदा वॾा जेड़ा थींदा यार रात मु ख्वाब लदो तू गटर में गिरी पाए मां मखण में। हुन खां अॻिते वरी मूं ॾिठो ख्वाब त तूं मूंखे तो चटियां ऐं मां तोखे तो चटियां। सठो मौला दिलबर दिनो माण्हुनि न सठो परदाशी कयूं न मूंसां कठो मौला। देखो भाई, आजकल नौकर लोग भी सर उठा के चल रहे हैं। सुन भाई, गमों की राह में रास्ता बनाकर चलता हूँ, मौला अली का नौकर हूँ, सर उठाकर चलता हूँ। दिल जिया दिल में कह के बुधाया, दिल जिया दिल में दिल थोरी दिल थोरी दिल थोरी चरी दिल थोरी खुशी भी दिल में रही न सघंदो हाँ धार तो खां अजायो मूंखां छो आहीं रुसंदो, इएं न थे जो मरी वञा। छो दासां दोस्त कूड़ी निकती मखणी फोन कयो मां चे मां सहेली सां आहियां, उनजी सहेली त मूंसां गॾु हुई। डॉक्टर साहब छोकरे भुल में पेट्रोल पीतो आहे, गोल फिरे थो। ट्रेन में घबराइण जी का भी ॻाल्हि कोन्हे, जाथे ही पेट्रोल ख़त्म थी वियो न पाण ही पी रहंदो। अरे मनु काल रवने पेरे उगाड़े बस जो क्या सजन जा सलाम आया। ओ पेरे उगाड़े पगास पेरे तो जा सलाम जो पहुंचा। असां हथ मथे क्या मनी हारा जानी, वनी ॿियनि खे ॾे तूं पंहिंजा प्यार जानी। दिल टुटी जिंदू छुटी, असां आहियूं राज़ी, असां आहियूं। जिते दिल जी दौलत जाम हुजे, जिते इश्क करण सरेआम हुजे, हलिया त हलऊं अहिड़े देस ते, हलिया त हलऊं अहिड़े। कोई मरदई अखियां ते, कोई आशिक बुलियां ते, केनू वाल पसंद केनू चाल पसंद, अस मर गए हाँ साथे। बहुत खूबसूरत लड़का खड़ा है, मैं इसको प्रपोज करती हूँ। हेलो, एक्सक्यूज मी। माफ करो। हो गए पागल तेरी यादों में हम, तुम चले आओ पहाड़ों की कसम, तुम चले आओ पहाड़ों की कसम, हम तुम्हारी राह। अदामा जॾहिं अचां थो तूं परेशान लॻो वेठो आहे, छो भला? मूंसां हिकु मसलो आहे, दुआ कयो हल थी वञे, जैसा मुझी दिल आहे तंजी मूंसां दिल थी वञे। टिकटॉक पे मुझे सर्च कर। हाँ सर्च की मैं, 14 फैंस है तेरे। 15 थे। किसने फॉलो किया रे? दाना दाना मुझे मासी या फरदाना, मुझे पुप्पी या रुखदाना, मुझे बाबू वंजे लड़काना, मुझे पोया लगाते ही काना, मैं दादू नहीं हो जाना, फिर शेर सदा पुराना। वक्त असां बि गुज़ारे वियासीं,
थोड़ी तकलीफ़ थी ॿ टे ॾींहं दिल रुनी पाण पको हाणे असां बि कयो। तुझा मसलो केडो अरे तव्हां माझ्या आधी शिकल कोण माझ्या आधी गाणी ना मग पर तोखे दिक्कत ॾियण जी कहिड़ी ज़रूरत आहे तुंहिंजे लाइ काफ़ी आहे कहते हैं जो दूल्हा की पप्पी लेता है उसकी शादी जल्दी हो जाती है। No, 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 no. हमको तुमसे प्यार है, हमको तुमसे। छोरा हिते वेठो छा थो करे? ॾिसे नथो पबजी रो खेॾां। लख जी लानत दे ॼणे मां मुकरो ॿारनि जो। सिंधी तो वैसे ही मौला अली का मुरीद है और सिंधियों में तो वैसे ही खूबी पाई जाती है कि ये हिंदू भी होता है तो या अली मदद बोलता है, ये सुन्नी भी होता है तो घर पे अलम लगा। तो शिवा मुझे दुनिया का सबसे बुरा आदमी बनना है, सबसे बुरा। यार वे तेरी तस्वीरा, यार वे तेरी तस्वीरा तावीज़ बनाते। ये बाजी खून की बाजी है, ये बाजी तुम ही हारोगे। तुम कितने भुट्टो मारोगे, हर घर से भुट्टो निकले। हाय तुझू वदाऊं सभिन खां निराली मां तुंहिंजो खिलणो आहे कमाल, मौला बि बख़्शे ही तोखे जवानी आहे तुंहिंजो हुस्न बेमिसाल, जहिड़ो चंड जहिड़ो ठही। असां हथ मथे क्या मनी हारा जानी वनी ॿियनि खे ॾे तूं पंहिंजा प्यार जानी, दिल टुटी जिंदू छुटी असां आहियूं राज़ी, असां आहियूं। वक्त असां भी गुज़ारे वयासीं, थोड़ी तकलीफ़ थी ॿ टे ॾींहं दिल रुनी पाण पको हाणे असां बि कयो आहे मौला हला। महल ते माया साडा तू पड़ते तू अली वो तो के नथी सारे सके थींदे वादो न मुझे ख्यालन खां, थींदे वादो न मुझे ख्यालन खां, भला दस मूंखे कीअं विसारी दे। जिते दिल जी दौलत जाम हुजे, जिते इश्क करण सरेआम हुजे, हलिया कहलऊं अहिड़े देस ते, हलिया कहलऊं अहिड़े। माण्हू था चवनि मुंहिंजो यार हुआ चैंपियन चैंपियन चैंपियन, सुणन जो चैंपियन, हुस्न जो चैंपियन, चमन जो चैंपियन, पुलन जो चैंपियन, जलवन जो चैंपियन, नाज़न जो चैंपियन, हूरन जो चैंपियन, परिन जो चैंपियन। तुझो ॾोहु नाहे गिला खोरा गॾु थी, कहिड़ा साध गॾु थी, सभु चोर गॾु थी, कूड़ चई हयो थी, माण्हू मुंहं ते वठी आ। जिन जे लाइ पंहिंजा छॾिबा आहिनि अक्सर उहे छॾे वेंदा आहिनि। यार मां
पार थी वञनि था असांजो त बिस्कुट बि चांहि में बुॾी थो वञे जले तबे ए बाबा एक और झकास चीज दिखाओ क्या? हाँ ये इधर यार ये माण्हू उठनि ते कीअं वेंदा आहिनि असांखे त उठ खे ॾिसी करे भउ थिए थो हल भाई मुंहिंजे मथे वेहे केरु पंहिंजे दर्दनि जी पंहिंजे सूरनि जी कंहिंसां ॻाल्हि कराओ कंहिंखे दानिया अल्लाह कंहिंसां अस्सलाम वालेकुम दोस्त हिकु इहो अर्ज़ु हुयो नई साल जे हवाले सां हिकु अर्ज़ु हुयो तव्हां सां त हिकु महिरबानी करे तव्हां सुबुह साजर जो मतिलबु गरम पाणी करे यार वींज यार महिरबानी करे वींज कसम थी मां जो ए पुराणे साल जी धप न खणी अचां यार वींज जा तूं बि हालो हबीबा पेश कंदासीं दिलि जूं ॻाल्हियूं खोले कंदासीं मोहबत मेला खूब कंदासीं मोहबत मेला खूब कंदासीं सोणनि जो सरदार ईंदो सजण जो दीदार थींदो सोणनि जो सरदार ईंदो सजण जो दीदार थींदो वो सदोरो वार थींदो वो सदोरो वार थींदो अल्लाह कंदो यार ईंदो अल्लाह कंदो यार ईंदो मौला कंदो यार ईंदो सजण जो दीदार थींदो अल्लाह। मैं इस मुल्क में शादी हरगिज़ नहीं करूंगी। क्यों? इस मुल्क में क्या कीचड़ ज्यादा हो जाती है? वजह क्या है? एक एक घर में 12-12 बच्चे। तो ठीक है 12 बच्चे होने चाहिए। आदमी पे कभी भी गुर्बत आ सकती है। एक बच्चा बेच के आदमी होटल से 2 पराठे ही मंगा ले। इतनी घटिया सोच है तुम्हारी। घटिया सोच का है कि हमारी हक हलाल की कमाई है। इसमें घटियापन क्या है? अंग्रेज अच्छे होते हैं। क्या अच्छे होते हैं? उनके 2 ही होते हैं बच्चे। चलो बच्चे तो 2 होते हैं, बाप कितने होते हैं ये भी बता दीजिए। हम तुम्हारी राह देखेंगे सनम तुम चले आओ पहाड़ों की कसम तुम बेदर्द वे दगाबाज हुया केड़े माण्हू ते मुखे नाज हुया रत गोढ़ा रवारे रोह पह ही महल मारियूं कम को नहीं दई संगती साथी छॾे हलिया वेंदई हुते को न मिलंदई हंध ऐं विहाणा हुते को न मिल तुंहिंजी इज़त ते ॻाल्हि आई असां पंहिंजी मोहबत मारे छॾी हर खुशी तो के नसीब चैन ॾींहन जो थी चाहुर गो पोए बाक़ी बचाए दई साहुर गो हर विख ते ॾींदई आज़ार दुनिया चिलिम न कशा तू मना मना गुता तेरी दस्त चिली माँ मना नशा गुता अरे दिला बुजुर्ग आहा दिला बुजुर्ग तो सच्ची दिल कौन हुई तुझे मूसा वनी प्यार कयई तदह बेसा टोले दिलड़ी करे वेगा भा हाय तू बटण खोले घुमंदो कर दुनिया कंहिंजे पीउ जी नाहे छॾ यार थधि लॻे दवा तूं कराईंदे आ असां हथ मथे क्या मनी हार जानी वनी ॿियनि खे ॾे तूं पंहिंजा प्यार जानी दिल टुटी जिंदू छुटी असां आहियूं राज़ी अञा नंढड़ो तूं आहीं ॿार इश्क खां पासो कर इश्क खां पासो कर अञा नंढड़ो तूं आहीं ॿार ओ मिठी तमू जिसल दुआ मिठी अमड़ जी बोलिया जो सिलंद के टुकर करे आ सजा उन्हीं लगोलिया सामो छोकरी त ॾिस यार केतिरा दफ़ा सम्झायो त मां छोकरी न छोकरी हूंदो आहे
फुफी न फुफी हूंदो आहे, छीछो न शीशो हूंदो आहे। घटि में घटि सिंधी ॿोलियूं ॼंगूं त न भंजन। चओ त किताब आणे ॾियां, ॿीहर पढ़। छॾे हाय अॼु बीमारी वई छॾे, अॼु बीमारी वई छॾे, महबूब जे दीदार में कुर्बान थिया यार का नाज़नीन जा निशाना बना से यार सजोई सोनुआ मुझो यार सजोई सोनुआ मुझो यार सजोई सोनुआ चारो वगो थी पातो फिटिंग में अज लगे थी सफा गुडड़ी गुडड़ी हाय हाय गुडड़ी गुडड़ी हाय सोहणी गुडड़ी हाय मुखा सब भला मसीत जा कख आहिनि ए बदिठा माण्हू मुंह में लख आहिनि ॿिया मुखा सब भला मसीत जा कख आहिनि ए बदिठा माण्हू भरी यादगिरिन भरायो असांखे अची पाण हाणे बचायो असांखे अची असां सनकोटा थी अबू चवे पढ़ मां चयो पढ़णो छा जो आहे पढ़ेगा करेगा बनेगा खराब रुलेगा पिनेगा ते बनेगा नवाब अबू बच्चे तो किनो आहे पढ़ेगा भी बुझारी त अबू चवे पढ़ मां चयो पढ़णो छा जो आहे पढ़ेगा करेगा बनेगा खराब रुलेगा पिनेगा ते बनेगा नवाब अबू बच्चे तो किनो आहे पढ़ेगा भी बुझारी त किनो आहे बाह में चूड़ियों नक में हीरो कन्न में वालड़ी बाह में चूड़ियों नक में हीरो कन्न में वालड़ी इशारो दई आशिक वटी बस में वियो जड़ी ओ इशारो दई आशिक आपका फोन। तेरी मेहरबानी। हाँ? मेहरबानी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। दोस्त चाय पींदे? हाँ हाँ चाय पींदुम। सामो होटल थी पिया। अञा नंढड़ो तू आहीं बार इश्क खां पासो कर इश्क खां पासो कर अञा नंढड़ो तू आहीं ही महल मारियूं कम को नहीं दई संगती साथी छॾे हलिया वेंदई हुते कोन मिलंदई हंध ऐं विहाणा हुते कोन दर्दन जो दास्तानो भला केर तो ॿुधे मसरूफ़ आ ज़मानो भला केर तो ॿुधे दर्द दिल जो वधी जो वेंदो आ लखन जो छलो वो टके जो की भाया खबर ॿुध अॻ में मुंहिंजो कलाम हिते चयला दगा ज़मानो असां ते सड़े थो अजायो कयो ॾोहु कहिड़ो असांखे ॿुधायो ज़मानो असां ते सड़े अञा नंढड़ो तू आहीं ॿार इश्क खां पासो कर इश्क खां पासो कर यार ॿुध तूं भला पंहिंजे महबूब जी एॾी पैरवी छो कंदो आहीं? अरे यार तोखे ख़बर न आहे महबूब मुर्शिद हूंदा आहिनि। इन दर्द दिल